नाज़रीन बहरा टीवी में भली कार मां हां मुबशर सोलिंग आऊ आहियां पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। मुल्क के मुख्तलिफ इलाकन में अज का अगारे ताईं बरसात और बर्फबारी जो इम्कान। ओलह जूं हवाऊं अज का मुल्क में दाखिल थींदियूं। बलोचिस्तान KPK और आज़ाद कश्मीर में बरसात और बर्फबारी की अगकथी। मौसम खाते मूजिब पंजाब के मुख्तलिफ इलाकन में भी वक्फे से बरसात पइजी सके थी। बलोचिस्तान में रत जमाईंदड़ थध कलाक में -8 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। कराची में भी थध में इजाफो, गर्मी पद 8 डिग्री ताईं पहुंची वियो। गुल प्लाजा में सर्च ऑपरेशन अज मुकम्मल थियण जो इम्कान। इमारत की टी माड़ तां वधीक इंसानी उज़वात। DNA लाइ सिविल अस्पताल मुंतकिल। DC ॾखण जो चवणु आहे त प्लाजा जो मलबो हटाइण जो कमु जारी रहंदो। वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे, जांच जारी आहे। म्यांमार जो परॾेही वज़ीर पाकिस्तान के दौरे ते पहुची वियो। परॾेही वज़ारत के अमलदारनि पारां मेहमान की आजियां। परॾेही खाते के तर्जुमान मूजिब दौरे जो मक़सद बेतरफ़नि लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइणु आहे। वफाकी गिरू वज़ीर मोहसिन नकवी सां चीनी कौंसल जनरल की मुलाकात। मोहसिन नकवी पारां चीनी कौंसल जनरल साऊ शेरिन लाइ नेक ख्वाहिशुनि जो इज़हार। ख़िदमतुनि ते ख़िराज तहसीन पेश। गिरू वज़ीर चयो आहे त ॿिन्ही मुल्कनि में गॾियल मफ़ादनि जे शोबनि में वधीक ताउन वधीक मज़बूत थी रहियो आहे। सेप्टेंबर में ॿीहर चीन जो दौरो कंदुसि। वफाकी हुकूमत चयो आहे त वादी तीरा ख़ाली करण जो हुकुम नाहे ॾिनो वियो। उहे दावाऊं बदनीयती ते ॿधल आहिनि, जिन जो मक़सद खौफ़ ऐं हिरास पखेड़णु आहे। इतलात वारी वज़ारत पंहिंजे बयान में चयो आहे त सिर्फ़ दहशत गर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन थी रहिया आहिनि। आबादी जे लॾपलाइण ज़रूरी न आहे, घर ख़ाली करण जो हुकुम नाहे ॾिनो। गुल प्लाजा की टी माड़ तां वधीक इंसानी उज़वात। DNA टेस्ट लाइ सिविल अस्पताल मुंतकिल। इंतजामिया जो चवणु आहे त 71 मां 22 लाशनि की सुञाणप थी चुकी आहे। DNA ज़रिए लाशनि की सुञाणप जो अमल जारी आहे।